ये तहरीक सिर्फ मुंहिंजी कान्हे, कई जमायतूं आहिनि। सिंध नेशनल पार्टी आहे, ग्रीन डेमोक्रेटिक अलायंस आहे, जमात इस्लामी आहे, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ आहे, अवामी तहरीक आहे, SDP आहे, GSN क़ौमी महाज़ आहे, GSN महाज़ आहे, नालो वठि, एंटी कैनाल एक्शन कमेटी, आबादगारनि जा एहतिजाज आहिनि, सिंधी अदबी संगत आहे, कंहिंजो ज़िक्र कर। सिंध जो ॿार बच्चो हर बाशऊर माण्हू हाणे हिन तहरीक जो हिसो थियो आहे, पर उहे जेके तंज़ीमुनि जो हिसो न आहिनि, पर आम माण्हुनि में बि ग़रीब में ऐं ख़ुसूसन नए नस्ल में अची वियो आहे त ही कैनाल सिंध लाइ ज़हर क़ातिल आहिनि। उहा हाणे इहो आवाज़ु इन लेवल ते पहुतो आहे। असां चाहियूं पिया त नफ़रतुनि जी भित न ठहे सूबनि जे विच में। उन भित ठहण खां पहिरीं ही नाजाइज़ मनसूबा जेके आहिनि उहे ख़तमु करे 6 कैनालनि जो नोटिफाई कनि, न त ॿी सूरत में जेका तहरीक झेड़नि ॿियनि जे ज़रिए ठहंदी, ईंदड़ नसुल मथियनि पंजाब खां या ॿियनि इलाइक़नि खां पोइ नफ़रत कंदो। उन करे इन नौबत ते न अचणु ॾियनि त बहितर आहे। 14 तारीख़ जो अॼु रिवर इंडस सेव रिवर इंडस मूवमेंट, सिंधु दरिया बचायो तहरीक तरफ़ां ऐलान आहे। असां सिंध नेशनल पार्टी बि उनजो हिसो आहे ऐं इंशाअल्लाह ॿियूं तंज़ीमूं बि हींअर इन में हिसो वठनि पियूं। दुनिया में बि सिंधी ऑर्गेनाइज़ेशनूं आहिनि, उहे इन ॾींहं ते अमेरिका में, लंडन में, कैनेडा में जुलूस कढंदियूं त सॼे यकजहती सिंधी क़ौम जी यकजहती थींदी। ऐं सिंध जे कुंड कुड़छ में असां वटि कहिड़ो तरीक़ो आहे पुरअमन एहतिजाज जो, इहो असीं पंहिंजो इस्तेमालु कंदासूं। पुरअमन एहतिजाज न मञींदा न, पुरअमन तरीक़े न मञींदा न, त हिकिड़ो फैक्टर हूंदो आहे जेको चवंदो आहे त बाबा पुरतशद्दुद जे ज़रिए थींदो। असां पुरतशद्दुद जा हामी न आहियूं, पर जेकॾहिं पुरतशद्दुद पुरअमन शागिर्दनि खे जुलूस कढणु न ॾींदो, उन्हनि खे मोचड़ा हणंदो ऐं दहशतगर्दी जा केस कंदो, जीअं जामशोरे में थियो, त पोइ छा थींदो? हाणे शागिर्द तशद्दुद जे तरफ़ रुझान वधंदा। उन करे हीअ जेको बायूं थियूं अचनि या ॿियूं थियूं अचनि, छाजे लाइ पियूं अचनि? कैनाल न ठाहियो न। यानी असांजे हथनि मां जेकॾहिं इहा वधी वई ऐं हींअर बायूं पियूं अचनि, पोइ छा थींदो? उन करे ही SIFC समेत, ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव समेत ही 6 कैनाल ख़तमु कया वञनि त जीअं फेडरेशन लाइ भलो थिए ऐं सिंध बि सुकून जो साह खणे। उमेद त इन सां तहरीक खे हिन रमज़ान जे महीने में बि माण्हू जुलूस पिया कढनि, इहो सोचणु घुरिजे रियासत खे। त आउं सम्झां पियो त इन मां 14 जो भरपूर आवाज़ ईंदो, पर इन खां पोइ जेका असांजी 2 ॾींहंनि खां पोइ मीटिंग आहे, उन में जेका हिकमत मिलंदी आहे, अप्रैल जो महीनो असीं हिननि लाइ अहिड़ो ताईंदासूं जो सॼी सिंध जे में रैलियूं जलसा अणखुट थींदा, जो ही मजबूर थींदा हिते जो कारवां वार हलणु ॾींदा।